अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बोज़दार वक्त यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, अॼु जी अहम ख़बर हिन वक़्त ताईं इहा आहे त पंजाब जे नए वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। चौधरी परवेज़ इलाही खे पंहिंजे उहिदे जो हलफ़ मुल्क जे सदर डॉक्टर आरिफ़ अलवी ऐवान सदर में खणायो आहे। इन खां अॻु गवर्नर पंजाब मलीकुर रहमान पारां चौधरी परवेज़ इलाही खे हलफ़ खणाइण खां इनकार ते चौधरी परवेज़ इलाही ख़ुसूसी उॾाम ज़रिए इस्लामाबाद पहुतो। इस्लामाबाद पहुचण खां पोइ ऐवान सदर पहुतो। ऐवान सदर में उनखे डॉक्टर आरिफ़ अलवी पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणायो ऐं हिन वक़्तु अहम मुलाक़ात बि जारी आहे। 10 वोट रखंदड़ काफ़ली अॻुवाण चौधरी परवेज़ इलाही जी जेका तमन्ना जेका हुई वॾे वज़ीर वारी, उहा त मुकमल थी वई आहे। उन पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। हिन वक़्तु PTI जे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में जशन बि जारी आहे ऐं सुभाणे अॼु पंजाब जे नए वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान में अहम मुलाक़ात बि बनी ॻाल्हि में थियण वञे पई। उन मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत हाल स्पेशली पंजाब जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी ऐं ज़रियनि वटां इहो बि ॿुधण में आयो आहे त जेका ब्यूरोक्रेसी जेका आहे पंजाब में, उन में अहम तब्दीलियुनि जो इम्कान आहे। IG खां वठी चीफ सेक्रेटरी ताईं जेके बि आहिनि उन्हनि खे हटायो वेंदो। उन खां पोइ सियासी सूरत हाल जेका सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको थियो आहे, उन खां पोइ जेका हुकूमती इतिहाद आहे उहा नाराज़ आहे ऐं उन जेका फुल कोर्ट जोड़ण जी जेका इस्तदा कई, उहा न जोड़ण खां पोइ हिन वक़्तु उन्हनि जो सख़्तु मौक़िफ़ बि आहे। उन्हनि पंहिंजे ट्वीट में बि असां ॾिठो आहे त उन्हनि सख़्तु लहजो इस्तेमालु कयो आहे ऐं थी सघे थो त अॼु वज़ीर आज़म अॼु या सुभाणे क़ौम खे ख़िताब करे या का प्रेस कॉन्फ्रेंस बि करे सघनि था। ऐं इहो बि ॿुधण में अचे थो त थी सघे थो त असेंबलियूं बि टोड़नि, पर इन ॻाल्हि में का सदाकत कोन्हे, छो जो वाज़े मौक़िफ़ अची चुको आहे हुकूमती इतिहाद तरफ़ां त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। असां असेंबलियूं कोन टोड़ींदासीं, चूंडूं जेके आहिनि उहे पंहिंजे वक़्त ते थींदियूं। सो अॼु जी ख़बर इहा आहे। ॿी अहम ख़बर इहा आहे त कुझु ॾींहं अॻु दुबई वियल लॻूणो सदर आसिफ़ ज़रदारी बि हिन वक़्तु ॿीहर मैदान ते पहुची चुको आहे, कराची पहुतो आहे। कराची खां पोइ ज़रियनि जो चवणु आहे त हू इस्लामाबाद रवानो थियो आहे। हू लाहौर में चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात कंदो ऐं ॿुधण में इहो पियो अचे त पंजाब जे नए वॾे वज़ीर परवेज़ इलाही ख़िलाफ़ अदम एतमाद वारी जेका रिथ आहे, उन ते बि ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। सो छा थो थिए सियासी सूरत हाल में, कहिड़ा कहिड़ा मोड़ अचनि पिया, असां तव्हांखे हर ख़बर खां आगाह रखंदासीं हिन पंहिंजे चैनल ते। सो थैंक यू, वॾी महिरबानी।